अस्सलाम वालेकुम दोस्तों, वेरिन जी वस्ती जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा जीअं साथ हलंदो रहे, लाट ॿरंदी रहे। दोस्तों हलूं था पंहिंजी वीडियो जी अपडेट जे तरफ़। त तव्हां ॾिसंदा त शमीर ख़ान चांडोकी खे इहो चवंदो ईंदड़ एपिसोड में, जेकॾहिं मां ख़ान बहादुर फ़िरोज़ ख़ान खे शिकस्त ॾियण में कामयाबु वयुमि त ठीकु आहे, न त हुनजे साम्हूं खुली ईंदुमि। माना चरिया पारो रोल ख़तमु करे मां जेको असली आहियां, रियल आहियां, उनजे साम्हूं बीहंदुमि ऐं उन खां पंहिंजो हक़ घुरंदुमि, मिल्कियत वठंदुमि। जी दोस्तों, ऐं साले हिकु चकर ॿीहर दॿण में फासण वञी रहियो आहे, जेको सोॾे खे बि साण खणी वञी रहियो आहे। दोस्तों जीअं त शमसूअ हुन ॾे फ़ोन कई ऐं हुनखे माना अहिड़ी सूरत हाल पैदा कई जो साले ओॾे वञण ते मजबूर थी वियो आहे ऐं हू सोॾे खे साण करे ओॾे वेंदो। दोस्तों त पोइ अॻिते ॾिसो छा थो थिए। त बिजार ख़ान जे ॼार में शमसू हुनखे फासाईंदो ई फासाईंदो, सालियो फासे ईंदड़ एपिसोड में। त ईंदड़ एपिसोड धमाकेदार थियण वारो आहे। दोस्तों ॾिसण न विसारींदा, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध TV ते। सिंध सलामत साथ सलामत। वरी न्यू अपडेट सां गॾु तव्हां सां मिलंदासीं, पर हीउ एपिसोड मिस न कजो, जंहिंमें साले खे तमामु घणो वठ थियण वारो आहे ऐं हू फासण वारो आहे। दोस्तों ख़ुदा हाफ़िज़, वरी मिलंदासीं कंहिं न्यू अपडेट सां गॾु।